अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु। उम्मीद त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तों, मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नब्बू कमदार हिकु बयानु रिकॉर्ड करायो आहे जंहिंमें हू पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾुख ऐं सूर ॿुधाए रहियो आहे त हुननि जी ज़िंदगी कहिड़े ॾुखनि ऐं सूरनि में गुज़री रही आहे। दोस्तों, सिंधी अदाकार बि ईअं हूंदा आहिनि जीअं ॾियाड़ीअ मज़दूर जेको रोज़ कमाए ऐं रोज़ खाए। दोस्तों, कोरोना सबबि जीअं मज़दूरनि जो रोज़गार खसिजी वियो, तीअं अदाकार बि बेरोज़गार थी विया हुआ। हू ॿुधाए रहियो आहे त हुननि 8 महीना एॾी अज़ियत जा गुज़ारिया आहिनि ऐं एॾो कर्ज़नि में पूरो थी वियो आहे जो हू बयानु नथो करे सघे। हुननि रोई ही बयानु रिकॉर्ड करायो आहे ऐं मदद जी अपील कई आहे। दोस्तों, सिंधी अदाकारनि खे एॾो मुआवज़ो कोन मिलंदो आहे। दोस्तों, अचो त हिननि जो बयानु ॿुधूं था। अॼु तव्हांखे ॾुख जी ॻाल्हि ॿुधायां। तव्हां पुराणो अदाकार आहियां, सीनियर अदाकार आहियां। मूंखां वधीक हाणे हिन वक़्तु को बि सीनियर कोन्हे को। ऐं यकीन कयो त PTV ते मूं 40 साल गुज़ारिया। प्राइवेट चैनल ते मूं 16-17 साल गुज़ारिया। ऐं ईअं नथो चवां त को मुंहिंजी कल्चर वारनि मुंहिंजी मदद न कई आहे। मुंहिंजी सरदार साहब मदद कई, लगारी मदद कई, डायरेक्टर मदद कई। पर मूं ही लॉकडाउन जेको 8-9 महीना हलियो आहे यको, यकीन कयो त मीर लाखो वॾा ॾुख ॾिठा, वॾा कर्ज़ खयां, वॾो का मूं वटि यकीन कयो त कुझु बि न आहे। न को मुंहिंजो वटि का बिज़नेस आहे, न मुंहिंजो को धंधो आहे। इही ड्रामा। ऐं अॼु था चवनि तुंहिंजो फार्म आहे ई कोन। ॿियो को सलीम को ॿुधाइनि पिया, यकीन कयो त उहो त मूंसां ॻाल्हाइण लाइ तयारु न हो। ऐं मुंहिंजा आर्टिस्ट आहिनि, हू फनकार हुअनि, अदाकार हुअनि, पर उन्हनि सभिनी लाइन जा फार्म बहाल कयूं, अदाकार जा बहाल कयूं। सीनियर आऊं ऐं बुख ते आऊं वेठो आहियां। यकीन कयो मुंहिंजे घर में हींअर यकीन कयो त मां भाॼी साब एॾी महांगे वठी नथो सघां। दवाऊं त परे जी ॻाल्हि आहे, दवाऊं त एॾियूं महांगियूं फिफड़ंदियूं चवनि। अलाह अकबर जॾहिं वञी लेटर त लथो वारे जवाबु ॾेई छॾियो, असां हाणे दवाऊं कोन अथई। हाणे मूंखे ॿुधायो त फिफड़ दवाऊं किथां आणियां। अॼु मूंखे आसिरो एॾो पको हो त मुंहिंजो थींदो कमु ॾींदा मूंखे, पर जॾहिं अॼु जवाबु मिलियो मूंखे त यकीन कयो त मूंखे ॾाढो ॾुख थियो। एॾो सदम पतो आहे, या वेंटिलेटर सां वठो त बि बचे, अलाह मूंखे बचायो। विच में मूंखे वरी मारे छॾियऊं, जो फेसबुकनि ते दोस्तनि सभिनी वारो वारो त अलाह मूंखे बचायो तव्हांजे साम्हूं। पर अॼु जेको हिननि ॾुख मूंखे ॾिनो आहे न, सो ख़ुदा जे कसम तव्हांखे छा ॿुधायां। त अकबर लगारी साहिब तोसां वाइदो थो कयां, जे मुंहिंजे फार्म बहाल न कई ऐं मूंखे पैसा न मिलिया, अलाह ख़ुशि रखंदे पर पहाक बाॻियां पंहिंजे पाण खे बह ॾेई साड़ींदुमि प्रेस क्लब। यकीन कयो त सभु चैनल गॾु कंदुसि, छो त आउं बि सीनियर माण्हू आहियां। हींअर हुई उमिरि मुंहिंजी 70-75 साल हुई आहे। त हिन वक़्तु मुंहिंजी तव्हां मदद न कंदुमि, छा मुंहिंजे खां पोइ मुंहिंजी मदद कंदव? मुंहिंजे खां पोइ जेको तव्हां अची चवंदव अचे बाबा ई मीर लाख खे दफ़न जा कफ़न जा पैसा वठो, ईअं थी चवंदव। हींअर छो न तव्हां जहिड़े मदद नथा कयो त मुंहिंजे खां पोइ तव्हां कहिड़ी मदद कंदव साईं?